हीउ निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर 8 दर्जे जे मज़मून भूम पैमाइश यानी जामेट्री लाइ तैयार कयो वियो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। हिन लेक्चर में आउं तव्हांखे सेखारींदुसि त कंहिं लीक टुकर जो उमूदी बिरहांगार यानी परपेंडिकुलर बाइसेक्टर कीअं चिटिजे। पाण हिक अहिड़ी लीक कढंदासीं जेका कंहिं ॾिनल लीक टुकर ते उमूदी बि हूंदी त उनखे ॿिनि बराबर हिस्सनि में बि विरहाईंदी। पाण खे उहा उमूदी लीक कढणी आहे जेका हिन उफ़क़ी लीक टुकर ए बी खे ॿिनि बराबर हिस्सनि में विरहाए, मतलब त इन जे बिल्कुलु विच मां लंघे। पाण पलकार खणंदासीं ऐं पलकार जी नोक खे नुक़्ते ए ते रखंदासीं। हाणे पलकार खे ॾिनल लीक टुकर जे अध खां वधीक खोलींदासीं ऐं हिकिड़ी वॾी कमान कढंदासीं। हाणे पलकार जी नोक खे नुक़्ते बी ते रखंदासीं ऐं हिकिड़ी ॿी वॾी कमान कढंदासीं। जिन नुक़्तनि ते इहे ॿई कमानूं हिक ॿिए खे कटीन थियूं, तिन नुक़्तनि खे 1 ऐं 2 जा नाला ॾींदासीं। हाणे फुट पटी खणी इन्हनि ॿिन्ही नुक़्तनि खे पाण में मिलाईंदड़ लीक पाईंदासीं। इन नई लीक खे नालो नंढी एम ॾींदासीं। लीक एम जिते लीक टुकुर ए बी खे कटे थी, तंहिं नुक़्ते खे नालो वॾी एम ॾींदासीं जेको विच यानी मिड पॉइंट खे ज़ाहिर करे थो। लीक एम लीक टुकुर ए बी सां उमूदी आहे, मतलब त लीक एम लीक टुकुर ए बी सां गोनी कुंड ठाहे थी। जीअं त लीक एम लीक टुकुर ए बी जे बिल्कुलु विच मां गुज़रंदे इन खे ॿिनि बराबर हिस्सनि में विरहाए थी, तंहिं करे पाण लीक एम खे लीक टुकुर ए बी जो बिरहांगार यानी बाइसेक्टर सॾींदा आहियूं। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां लाइ मददगार साबित थी हूंदी। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजी महिरबानी।